मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध जी तासीं दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वासी नौजवान नारी मोरो वासी नौजवान सां कराची जी मलिर कोर्ट जी अदालत में प्यार जो पाणो करे छॾियो। तहफ़्फ़ुज़ जी अपील। मोरो जी नौजवान नारी कशिश वल्द मरूम अल्लाह रखियो बुढ़ो पंहिंजे माइट वेझे अज़ीज़ मोरो जे रहवासी रिज़वान अली बुढ़ो वल्द मंज़ूर अली बुढ़ो सां कराची मलिर जी अदालत में प्यार जो पाणो करे छॾियो आहे। बाद में नारी कशिश बुढ़ो साफ़िन खे ॿुधायो त मूंखे रज़ा ख़ुशी सां पंहिंजे माउ ऐं पंहिंजे भाउ रिज़वान अली वल्द मंज़ूर अली बुढ़ो सां शादी कराई आहे। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां। मुंहिंजी शादी करण तां मुंहिंजा चाचा मामा ऐं ॿिया असांखे पाण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कारो करे माण चाहिनि था। हू असां ते मछिड़जी मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़तल करणु कूड़ा केस कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां कराची मलिर जी अदालत सगोरी में तहफ़्फ़ुज़ लाइ पटिशन पिणु दाख़िल कराई आहे। हिन वधीक चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि खे इन्हनि मां जान ऐं माल जो ख़तरो आहे। असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। असां IG सिंध पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ DSP मोरो यासिर शो मोरो खां पिणु तहफ़्फ़ुज़ जी अपील कयूं था।